लिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल-अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदु इल्लल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुहसिनिना व मुनइमिना व मअवाना व मलजअना व मलाज़िना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमईन इला यौमिद्दीन। मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह ताला जल्ल शानु इंशाअल्लाह असां तव्हां मिड़नी खे हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शल ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॻाए। दुनिया में सोने हबीब जे दर जो सच्चो ग़ुलाम बणाए। आख़िरत में बि उन महबूबन जो शल पाड़ो नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तों, अल्लाह ताला जल्ल शानु जे पाक क़ुरान मंझां जेका आयत मूं तव्हांजे अॻियूं पढ़ी आहे, इन आयत सॻोरी जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जल्ल जलालहू क़यामत जे ॾींहं जो नक्शो चिट्रियो आहे। सुभान अल्लाह। क़यामत जो ॾींहुं ईंदो, हिसाब किताब ऐं पुछाणे जो ॾियारो ईंदो। ज़रे पुर्ज़े जे हिसाब ॾियण जे लाइ अल्लाह जी बारगाह में हाज़िर थियणो पवंदो। ईअं हाज़िर थिबो ख़ुदा जे कोर्ट में जीअं अॼु तव्हां सां हिक ॿिए जे साम्हूं मदे मुक़ाबिला हो, ईअं अल्लाह जी बारगाह में असांखे हाज़िर थियणो पवंदो। उहो हिसाब किताब जो ॾियारो अल्लाह ताला क़ुरान शरीफ में अबा हिननि खे विहारे छॾियो, छो त हल हल छाजी आहे करीम। उन ॾिहारे जो क़ुरान में तमामु घणो तज़किरो फरमायो। अल्लाह ताला जल्ल शानु फरमाए त कान मिक़दारुहु 50 अल्फ सना। वो हिकिड़ो ॾिहारो एॾो वॾो हूंदो जो 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहारो थींदो। 50,000 साल हिकिड़े मैदान ते सारी ख़ल्क़ खे गॾु बीहणो पवंदो। कीअं बीहंदा, कहिड़ी हेत हूंदी, कहिड़ी तरह सां ख़ुदा जे अॻियां पेश थींदा। अल्लाह तबारक व तआला फरमायो तूं हिकिड़ो हीअं मैदान हूंदो, एॾो मैदान सिधो हूंदो जो उन मैदान जे हिकिड़े किनारे ते सरेह जो दाणो रखो ऐं ॿिए किनारे तूं माण्हू बि ॾिसे त उहो ॾिसण में अची वेंदो। ज़ीदी जो चौधारी त जबल आहिनि, पर विच में त मैदान आहे न। पर मैदान में हेठायूं मथायूं कई दड़ा आहिनि जेके हितो ॾिसो त नज़र नथा अचनि, पर हू अहिड़ो सिधो मैदान हूंदो जो सरेह जो दाणो बि नज़र ईंदो। हिकिड़े खे जेकॾहिं अज़ाब थींदो, पकड़ थींदी, पुछाणो थींदो त सभु माण्हू ॾिसंदा। हर कंहिंखे ख़बर पवंदी त फलाणो पकड़ियो थो। उहो मैदान, उहा ज़मीन ट्रामे जी हूंदी। छाजी हूंदी? ट्रामे जी। देगियूं ठहंदियूं छाजूं? छाजी करे त ट्रामो यकदमि गरम थींदो आहे ऐं घणो गरम थींदो आहे न। ज़मीन ट्रामे जी हूंदी ऐं हे सिज जेको असां कहूं हींअर किरोड़े मैल परे, किरोड़े मैल असां कहूं
परे आ पर इहो सिज उन ॾियारे असांजे मथों ईअं गिराठ जेतिरी कदुर मुंहिंजे मदनी ताजदार फरमायो अड़ियुनि जे आधार यतीमनि जे यार सोने मोहम्मद मुख्तार सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन ॾिहाड़े ते जॾहिं सिज जी तपश ऐं गर्मी थींदी हेठो ज़मीन तपंदी ड्रामो तपंदो पोइ उन ॾिहाड़े ते ईअं थींदो जो माण्हू जे बदन मज़ा पघर वहण शुरू थी जंहिंजा जेतिरा गुनाह हूंदा ओतिरो उन जो पघर निकिरंदो के पेरनि ताईं पघर में हूंदा कन जे पिनियुनि ते हूंदो कन खे पघर गोॾनि ताईं हूंदो कन खे सथरुनि ताईं कन खे चेल ताईं कन खे बुबे ताईं कन जे वात में हीअं लगाम वांगुरु पघर पहुतल हूंदो अरे दोस्तो एॾी गर्मी हूंदी जो मुझे सोने हबीब फरमायो त अम्मा जीजल मां चवंदी त पंहिंजो थञ प्याक बच्चो हुजे उन खे पेरनि जे हेठो रखां बच्चो भली सड़े पर मुंहिंजा पेर बची पवनि अहिड़ो दर्दनाक ॾिहाड़ो हूंदो उन ॾिहाड़े का मथो छांव न हूंदी छपर न हूंदो मन न हूंदो हाँ उस थींदी आहे पोइ वञी वण जे हेठो वेंदे के छत जे हेठो वञी सिर लिकाईंदो ही त गर्मी को पाण बचाए आओ पर दोस्तो उन ॾिहाड़े ते को मथो लिकण जी जाइ न हूंदी मगर अल्लाह जे अर्श जो पाछूड़ो हूंदो अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमायो अल कारिया क़यामत मल कारिया तोखे कहिड़ी ख़बर त क़यामत छा आहे ख़बर तोखे कहिड़ी ख़बर तोखे त क़यामत छा आहे तो त क़यामत ॿुधी आहे पर क़यामत जी तोखे ख़बर न आहे त उहा शइ कहिड़ी आहे ऐं उहो हैबतनाक ॾिहाड़ो कहिड़ो आहे यौम यकूनु नास कल फराशिल मबसूस ये बत्ती गोलो भरे थो इन जे चौधारी ॾिसो त पतंग मच्छर फिरंदा आहिनि के सड़ंदा आहिनि के पचंदा आहिनि पजरंदा आहिनि फटकंदा आहिनि तड़पंदा आहिनि कंहिंजो पर सड़ी वियो कंहिंजी टंग सड़ी वई कंहिंजो जुसो सड़ी वियो हलियो जीअं इन बत्ती जे चौधारी पतंग परेशान आहिनि क़यामत जे ॾियारे में इंसान ईअं परेशान वतकूनुल जिबाल कल्हिल मनफूश हे जेके वॾा वॾा जबल थो ॾिसी तुझे लागमश जो जबल हुजे तुझे सीखड़े जो जबल हुजे तुझे ज़ीदी जा जबल हुजन खीरथर जूं कतारूं हुजन केटू जूं चोटियूं हुजन पर इहे जबल इहे हलंदा जीअं पिंजल टप जा ढेरा हवा ते उॾामंदा कुरान सचो ॻाल्हा ॻाल्हा कुरान सचो आहे हाँ हेॾे गौर कर त मां तोखे कहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां हाँ ॾिहाड़ो अचण वारो अथई परे न आहे मता चींदी परे आहे न न उहो ॾिहाड़ो ॼाण तुंहिंजे मथो अचण वारो आहे यौम तज़हल कुल मुर्दिअतिन अम्मा अरदअत अल्लाह अकबर कबीरा अहिड़ो हैबतनाक दधकार थींदो टी रात में ज़लज़ले जो झटको थियो ईअं असां लेटिया पियासीं त ईअं आवाज़ थी वियो धूड़ियो थी वियो अहिड़ो आवाज़ थियो जो सुतल माण्हू सुजाग थी वियो पर हू अहिड़ो त हैबतनाक आवाज़ हूंदो जो माउनि जे पेटनि में जेकी ॿार हूंदा उहे बि किरी पवंदा औरत हीअं ॻऊं वेठी ॿकरी ॾुहंदी उनजा हथ थणनि में हूंदा उते उनजो दम परवास थी वेंदो अहिड़ो कड़को थींदो अहिड़ो आवाज़ थींदो तरन्नास सुकारा माण्हू ॾिसंदे त ईअं नशे वांगुरु तोखे नज़र ईंदा पर नशो न हूंदो अल्लाह जो अज़ाब सख़्त हूंदो नशो न हूंदो पर अल्लाह जे अज़ाब जी गिरफ़्त हूंदी अरे सितारा बेनूर थी छड़ी पवंदा आसमान पुरज़ा पुरज़ा थी वेंदो ख़ुदा जी
बेनियाज़ी सरकार हूंदी, अदालत जे कुर्सी ते रब वेहंदो, अदालत जी कुर्सी ते फैसले करण वाली ज़ात, अज मजिस्ट्रेट, अज हाकिम आला रब हूंदो। पोइ अल्लाह ताला जल्ल शानो फरमाईंदो, ताइनल जब्बारून वाइनल मुतकब्बिरून, किथे आहिनि जब्बार हठीला वॾाई करण वारा, बाहू लोॾे हलण वारा, मुछुनि खे वकड़ चाढ़े हलण वारा? किथे आहिनि उहे माण्हू जेकी मुंहिंजे हुकुमनि जे साम्हूं भॼ कड़ी कंदा हुया, मुंहिंजे निमाज़ ते न ईंदा हुया, मुंहिंजे मस्जिद में न पहुचंदा हुया? किथे आहिनि उहे माण्हू जेकी शराब पीअंदा हुआ, भंगू वापराईंदा हुआ, ज़िनाउनि जा बेहया आहिनि, गंदा जा कम कंदा? किथे आहिनि उहे हठीला? अॼु ॿुधायो लिमनिल मुल्कुल यौम, अॼु ॿुधायो कंहिंजी बादशाही आहे, हुकूमत कंहिंजी आहे, कंहिंजी हुकूमत आहे? सभु चुप थी वेंदा, कंहिंखे जुर्यत न थींदी जो रब जे ॻाल्हाए, सभु माण्हू ख़ामोश थी वेंदा। पोइ उन ॾियारे ते अल्लाह ताला पंहिंजो पाण खे पाण जवाब ॾींदो त लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अॼोकी बादशाही मूं वाहिद क़हार रब जी हुकूमत। उहो ॾियारो ईंदो, हा तो उन ॾियारे ते अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू तोखो पंजनि ॻाल्हियुनि जो पुछाणो कंदो। ॿुधायो त पेर माण्हू खोड़ियूं ज़मीन ते बीठो हूंदो, ला तज़ूल क़दम इब्न आदम हत्ता युसअल अन खम्स, वो पेर उते चंबड़ी पवंदा, ईअं न त माण्हू भॼी जान छॾाए। पघर हूंदो न, पघर जेको निकिरंदो, भला जेकॾहिं माण्हू जिते बीठो हूंदो त उन माण्हू जो पघर उन सां गॾु हूंदो, हिकिड़े जो ॿिए में न मिलंदो।